नाज़िम वफ़ाक़ी सरकार हलंदड़ साल इम्तिहान वठण पंजाब के कोरोना मुतासिर 9 ज़िलनि में 11 अप्रैल ताईं तालीमी इदारा बंद करण जो ऐलान करे छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त जिते कोरोना केस वधीक हूंदा उते तालीमी इदारा बंद रखिया वेंदा। NCOC जे इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त पंजाब जे कुझु ज़िलनि में कोरोना केस वधिया आहिनि, जिते गिणती आहे। मख़सूस ज़िलनि में 11 अप्रैल ताईं तालीमी इदारा बंद रखिया वेंदा। असां लाइ ॿारनि जी सिहत पहिरीं तरजीह आहे। शफ़क़त महमूद चयो आहे त हलंदड़ साल शागिर्दनि खां इम्तिहान वरिता वेंदा। नाइका 12 ताईं जा इम्तिहान शेड्यूल तहत मई जी आख़िर में वरिता वेंदा। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं त वफ़ाक़ी सरकार हलंदड़ साल इम्तिहान वठण पंजाब जे कोरोना मुतासिर 9 ज़िलनि में 11 अप्रैल ताईं तालीमी इदारा बंद करण जो ऐलान करे छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त जिते कोरोना केस वधीक हूंदा उते तालीमी इदारा बंद रखिया वेंदा। NCOC जे इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त पंजाब जे कुझु ज़िलनि में कोरोना केस वधिया आहिनि, जंहिं ते गिणती आहे। मख़सूस ज़िलनि में 11 अप्रैल ताईं तालीमी इदारा बंद रखिया वेंदा। असां लाइ ॿारनि जी सिहत पहिरीं तरजीह आहे। शफ़क़त महमूद चयो आहे त हलंदड़ साल शागिर्दनि खां इम्तिहान वरिता वेंदा। नाइका 12 ताईं जा इम्तिहान शेड्यूल तहत मई जी आख़िर में वरिता वेंदा।